खैरपुर खां रिपोर्ट करे रहियो आहे साबिर हुसैन महिसर। 13 रजब ते जश्न मौलूद काबा मल्हाईंदासीं। सॼे मुल्क मां सलवात शरीफ़ मिलणु शुरू थी वई आहे, जेका पेश कई वेंदी। जमात सलवात कमेटी सूबाई सिंध जे चेयरमैन फ़कीर मोहम्मद सलीम सियाल अवैसी क़ादरी जो इरादो टीवीअ सां ॻाल्हियूं। ख़बर मूजिबि जमात सलवात कमेटी अवैसी क़ादरी सूबाई सिंध जे चेयरमैन फ़कीर मोहम्मद सलीम सियाल अवैसी क़ादरी पंहिंजे आस्थाने ते इरादो टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हर साल 13 रजब ते जश्न मौलूद काबा मल्हाईंदा आहियूं। हिन साल बि भरपूर नमूने मल्हायो वेंदो। मौला अली अलैहिस्सलाम सां असांजो इश्क आहे। सॼी दुनिया जे मुसलमाननि खे चवंदा आहियूं त असां ॾे दुरूद पाक पढ़ी मोकिलियो। जेको दुरूद पाक मिलंदो उहो 13 रजब वारे ॾींहुं बारगाह रिसालत में पेश कंदासीं ऐं ईरान इराक जी ज़ियारतुनि लाइ कुणो कढियो वेंदो। फ़कीर मोहम्मद सलीम सियाल वधीक चयो त सलवात शरीफ़ दुआ बि आहे त दवा बि आहे, जेका साथी सॼो महीनो जश्न मौलूद काबा मल्हाइण जी तयारियुनि में गॾु आहिनि। अल्लाह पाक उन्हनि खे बचड़नि खे समेत आबाद करे। हुन चयो त दुआ आहे त अल्लाह पाक सिंध में ख़ासि करे खैरपुर में हलंदड़ बिरादरी तकरारनि जो ख़ात्मो करे, जीअं असांजी धरतीअ ते अमन क़ाइमु हुजे। उन मौक़े ते सुघड़ हाकिम अली रिंद पिणु मौजूदु हो। जेको हर साल जी मौला जो जश्न मौलूद काबा सां मल्हाईंदा आहियूं ऐं हिन साल अञा बि हर साल खां वधीक जेको आहे जज़्बो आहे ऐं उन में मौला जा बैनर इश्तिहार पेनाफ्लेक्स ऐं जेको आहे सॼे मुल्क खे इहो पैगाम ॾिनो आहे। सोशल मीडिया जे ज़रिए बि वधि में वधि जेको आहे महिनत कई आहे त असांखे दुरूद पाक पढ़ी ॾींदा वञो। उन में इलाही जेके बाना ॾियनि था, क़ुर पाक जा ख़तम जेके बि मां लिखिया आहिनि ऐं उहा अञा त अंदाज़ो न आहे केतिरा मिलिया आहिनि या टोटल उन जश्न वारे ॾींहुं ई सभिनी खे ॿुधाईंदुसि ख़ुशख़बरी त सभिनी जो पढ़ियल दुरूद टोटल हेतिरो थियो। सभिनी मौला जे आशिक़नि जो नबी साईं जे आशिक़नि जेका सलवात पढ़ी ॾिनी आहे ऐं जेको आहे तयारियूं अल्हम्दुलिल्लाह सभई तयारियूं जारी आहिनि। अञा जेको आहे कमु सिलसिलो अञा हले थो। इन सम्झो त खैरपुर में त हर पासे तव्हां जाॾो बि वेंदो जश्न मौलूद काबा जो बैनर तव्हांखे नज़र ईंदो। पेनाफ्लेक्स जहाँ भितुनि ते लॻा पिया आहिनि इश्तिहार इहे नज़र ईंदा, कपिड़े वारा बैनर रक्शनि ते ऐं उन खां अलावा जेको सॼो माना ईअं सम्झो हितां वेंदो त इहो दादू मोरो सेवण ताईं इहे यको माना तव्हांखे नज़र ईंदा। मौला अली अलैहिस्सलाम जी आमद जी ख़ुशी मल्हाईंदा आहियूं ऐं इहो असांजो ईमान आहे, इश्क आहे, जज़्बो आहे। इंशाअल्लाह सॼी ज़िंदगी मौला जो जश्न मल्हाईंदा रहंदासीं। अल्लाह साईं असांखे इहा सआदत ॾींदो ऐं जेके बि बाना हिन में साथ ॾियनि था रब उन्हनि खे उन्हनि जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमाए। जेके मौला अली जे हिन मौला जे जश्न मौलूद काबा मल्हाइण में सॼो महीनो सुबुह शाम मूंसां गॾु था रहनि, राब्ते में था रहनि था। अल्लाह कंदो उन्हनि जा वेड़ा ई वसंदा रहंदा।